नाज़रीन इन वक्त मौजूद है मीरपुर बोड़ो भरसा गोठ खमीसो बंबल लिंक रोड ते जो गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून अली जो शिकार है जेको आहे त ॻोठाणनि खे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए। इन बाबति ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हिते परे रोड असां पंधु परे आहे कचो आहे जो कलाक जो पंधु असां 2 कलाक में तय करूं था। वॾो तकलीफ़ आहे असांखे ॾाढी तंगी आहे रोड जी। महिरबानी रोड ॾियो असांखे। ॾिसो था पाण माशा रोड ख़तमु थी वियो आहे सफ़ा। बारिश हले थी माण्हू जो स्कूटर किरंदा एक्सीडेंट थींदा सम्झियो। असांखे दरख़्वास्त उन्हनि खे आहे जेका चूंडियल नुमाइंदा जेका असांजो हितां वोट वठी अञा ताईं मोटिया न आहिनि। महिरबानी करे उन्हनि खे असांखे चऊं था उन्हनि खे असांखे हिते रोड ठाहिराए ॾियनि छो जो हिते बारिश हले थी सफ़ा असां जेको गंदा थी वेंदा ख़राबु थी था वञूं। जेको आहे त कोई पैदल अचे तो मुंहिंजा पैर भी ख़राब का गुज़ारिश करूँ था तो असांखे रोड ॾिनो वञे। असांजो रोड तमामु ख़राबु आहे, खॾा लॻा पिया आहिनि, कचो रोड आहे। बरसाति में असांखे कचे ते गाॾियूं स्लिप थियनि थियूं। असांखे पको रोड ॾिनो वञे। रोड खपे असांखे, रोड जी ज़रूरत असांखे ॾाढी हिते तकलीफ़ थिए थी इन जे करे रोड खपे असांखे हिते। सही आहे असांखे जेको आहे सो हिन रोड जी तामीर खपे थी पई। असांखे वधि में वधि तकलीफ़ आहे असांखे हिन रोड जे लाइ। रोड सॼो भॻो पियो आहे, बीमार सीमार असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी पई। आना जाना शहर में तमामु घणो रोड भॻल आहे। असुल असां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असां उन्हनि खे अपील था कयूं पिया त बराए महिरबानी असांखे जल्द में रोड जी सहूलियत तामीर कई वञे। असांजी तमामु ॾुख आहे असांखे ॾाढो। रोड तमामु भॻल आहे, बीमारी सीमारी आहे, तमामु तकलीफ़ आहे। तमामु गाॾियूं नयनि जा बि टायर ॿायर पंचर था थी पवनि। ॾाढी तकलीफ़ आहे, ॾाढी असुल असांखे। घणे अरसे खां वठी रोड ख़राबु आहे? तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि। ॾाढी तकलीफ़ आहे असांखे। बसि बराए महिरबानी असांजी मदद कयो असांजी। नाज़रीन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं न जो इहो चवणो त हीअ रोड गुज़िरियल केतिरनि सालनि खां ज़बून अली जो शिकार आहे ऐं बरसाति अचे थी त असांखे ॾाढो जेको आहे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए। गप थी थी वञे उन ते जेको आहे हिननि हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां अपील कई आहे त असांखे हीअ रोड ठाराए क्लियर कराए ॾिनो वञे। कैमरामैन अलीदर टावरी सां गॾु इमरान अली टावरी, जेकब न्यूज़ मीरपुर बुड़ो।